हिते नाज़रीन सब खां पहिरियां अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं क्रिकेट जे हवाले सां। क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। अव्हांखे इहो बि अपडेट कंदा हलूं त पाकिस्तान पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे क्रिकेट जे हवाले सां। क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान पहिरें बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं। दिलचस्प मुक़ाबले बाद अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त क्रिकेट में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। क्रिकेट वर्ल्ड कप में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। अव्हांखे इन हवाले सां ॿुधायूं पिया ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। अव्हांखे इहो बि अपडेट कंदा हलूं त पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे क्रिकेट जे हवाले सां। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं। अव्हांखे ॿुधायूं पिया त ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। क्रिकेट वर्ल्ड कप में नाज़रीन अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन खे क्रिकेट मैच जे हवाले सां। क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान खे मुसलसल चौथी शिकस्त मिली आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे अहम मैच में शिकस्त ॾेई छॾी आहे। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 271 रन्सूं ठाहियूं।